अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 31 मई 2026 प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बलूचिस्तान में खंभे गुम कयल 2 ॼणनि जो अदालत खां मथां क़तल, वधीक 3 ॼणा खंभिजी विया। शाहरान ते विढ़ाकनि जो कंट्रोल। सिंध सभा जो सरवाण सिंधी इनाम अदालत में पेश, जेल हवाले। मेहड़ जी उजाला परवीन अञा बाज़ियाब न थी। मासूम निगरी जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतजाज जारी। बलूचिस्तान मां अगवा थी वियल सईद अहमद मेमण अञा ताईं बाज़ियाब न थी सघियो। साना पारां सईद मेमण जी बाज़ियाबी लाइ क़दम खणण जो मुतालबो। जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां सिंध जे ज़मीननि जी वालार वारियूं साज़िशूं बंदि करण जो मुतालबो। नवाज़ ख़ान ज़ोर चयो आहे त सिंध जी सामुंडी पटी सां हथ चुरांद बंदि कई वञे। जसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी चयो आहे त सिंध में इंतहा पसंदी खे बर्दाश्त न कंदासीं। आबनाए हुरमुज़ जे इंतज़ामनि में मुदाख़लत ते ईरान कार्रवाई जो चिताव ॾेई छॾियो। ईरान चयो आहे त ट्रंप टियों भेरो सिफ़ारतकारी सां गद्दारी करे पियो। जुडो में सहाफ़ी वसीम यूसुफ राहिमो ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। मसू भुरगड़ी ऐं पिथोरे समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जा मुज़ाहिरा। क़ौमी अवामी तहरीक पारां तालीम, सिहत, ज़राइत, सनत ऐं IT जे शोबे जी बजेट वधाइण जो मुतालबो। अवामी तहरीक पारां बरख सियासतदान रसूल बशीर पलीजो जी वरसीअ जे हवाले सां तयारियूं जारी। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि ऐं अदालत खां मथां क़तल वारनि वाक़िअनि सूबे जी सूरतहाल खे ॻणती जोॻो करे छॾियो। जबरी गुमशुदगियुनि ऐं फ़ौजी कार्रवायुनि बाबति बलूचिस्तान वासियुनि जा ख़दशा वधी विया। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 2 ॼणनि जा चचरे लाश हथ कया विया। जबरी तौरु खंभे गुम कयल 2 ॼणनि खे क़तल करण खां पोइ संदन लाश उछलाया विया। मकरान कोस्टल हाईवे ते 2 ॼणनि जा लाश पियल ॾिसी तहवील में वरिता विया, जिन जी सुञाणप उस्ताद मोहम्मद सिराज ऐं सरदल ख़ान वल्द शेर ख़ान तौरु थी। ख़ानदानी ज़रियनि जो चवणु आहे त सरदल ख़ान खे 23 नवंबर 2025 ते सिक्योरिटी फोर्सिस पारां मुबैना तौरु खंभे गुम कयो वियो हो। वारसनि मूजिबि साॻे वाक़े दौरान हातिर वल्द मीरदोस खे बि खंभे गुम कयो वियो हो, जंहिंजो अञा ताईं को पतो पइजी नाहे सघियो। जॾहिं त उस्ताद मोहम्मद सिराज खे पिणु जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो, जंहिंजो लाश हथ कयो वियो। नौशकी वारे इलाइक़े मां पिणु 3 ॼणनि खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। बलूचिस्तान जे ज़िले नौशकी मां 3 ॼणनि जी जबरी गुमशुदगी जा इतला साम्हूं आया आहिनि। ख़ानदान मूजिबि अलाह नज़र वल्द गियास, तैयब वल्द आगा मोहम्मद ऐं सद्दाम वल्द बाज़ मोहम्मद खे सिक्योरिटी फोर्सिस पारां तहवील में वरितो वियो, जिन जो अञा ताईं को पतो पइजी नाहे सघियो। जॾहिं त वारसनि खे लातालुकी ते मजबूर कयो वियो ऐं चयो वियो त हूअ लातालुकी जो इज़हार कनि, जंहिं बाद खेनि छॾियो वेंदो। वारसनि चयो आहे त उन्हनि ते दॿाउ विधो वियो त हूअ पंहिंजे उन्हनि माइटनि खां लातालुकी जो इज़हार कनि, जिन बाबति चयो वञे थो त हूअ बलोच हथियारबंद तनज़ीमनि सां लाॻापियल आहिनि। उन्हनि दावानि बाबति सरकारी तौरु का तस्दीक साम्हूं नाहे आई। ॿिए पासे नौशकीअ जे कादराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि जे शाहरान ते हथियारबंद वेढ़ाकनि जो कब्ज़ो बरक़रार आहे। नौशकीअ खारान रोड ते पाकिस्तानी फ़ौज जे हिकु क़ाफ़िले ते पिणु हमिलो कयो वियो, जॾहिं त जानी नुक़सान बाबति के बि तफ़सील साम्हूं अची न सघिया आहिनि। मुश्की वारे इलाइक़े में 6 ॾींहंनि खां कर्फ्यू वारी सूरतहाल बरक़रार आहे। बलोच यकजाती कमेटी चयो आहे त 6 ॾींहंनि खां
कर्फ्यू जे करे अवामी ज़िंदगी सख़्तु मुतासिर थी रही आहे। माण्हुनि जी आमदरफ़्त महदूद थियण सबबि रोज़मर्रा जा कम, तालीमी सिहत जूं सहूलियतूं मुतासिर थी रहियूं आहिनि। बलोच यकजाती कमेटी जो चवणु आहे त ईद जे मौक़े ते बि माण्हुनि खे क़ुर्बानी जा जानवर ख़रीद करण जी इजाज़त न ॾिनी वई, जॾहिं त इस्पतालनि ऐं स्कूलनि ताईं रसाई में बि रुकावटूं पैदा थियनि थियूं। तनज़ीम इंसानी हक़नि जे इदारनि खां सूरतहाल जो नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। बलोच यकजाती कमेटी दावा कई आहे त ईद खां हिकु ॾींहुं अॻु पसनी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में कार्रवायूं कयूं वियूं, जिन दौरान केतिरनि ई घरनि ते छापा हयां विया ऐं नौजवाननि खे हिरासत में पिणु वरितो वियो। बलोच यकजाती कमेटी आलमी इंसानी हक़नि जे तनज़ीमनि, गॾियल क़ौमनि ऐं आलमी बिरादरी खां मुतालबो कयो आहे त बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि ऐं इंसानी हक़नि बाबति नोटिस वरितो वञे, मुतासिर ख़ानदाननि खे इंसाफ़ फ़राहम करण लाइ किरदारु अदा कयो वञे। सिंध सभा जे सरवाण सिंधी इनाम जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदे खेसि मलीर कोर्ट में पेश कयो वियो, जितां बाद में लांढी जेल मुंतक़िल कयो वियो। सिंध सभा जे सरवाण सिंधी इनाम मलीर कोर्ट में पेश थियण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ हथ कड़ियूं ज़ाहिरी तरह सिंधी इनाम जे हथ में आहिनि, पर जे सच सम्झो ऐं तव्हांजे अखियूं खोले ॾिसो त इहे सिंध जे हथनि में कड़ियूं आहिनि, जेके 712 खां हिजाज बिन यूसुफ जे उन सुबह सालार जंहिं सिंध खे हमिलो कयो, कब्ज़ो कयो ऐं 1947 खां वठी सिंध इहे हथ कड़ियूं पायूं, हिते गहिलजे थी, रहड़जे थी, खंभिजे थी, चिचरजे थी, ऐं तेसी ताईं जेसीं ताईं हलाली पुट छिरक भरे हिन निभागी निंड मूं न उथंदा, तेसीं ताईं वतन, तेसीं ताईं हिन सिंध जी इज़त ईअं ई लुटजंदी रहंदी ऐं ईअं ई असीं खमजंदा चिचरजंदा रहंदासीं। ऐं जेपल वतन जा वारिस हलाली पुट उथी बीठा, उन वक़्तु न ही ज़ंजीर रहंदा, न कोट रहंदा, न बंदूक बरदार रहंदा। मां हिन वक़्तु साॻा ई केस आहे, मुंहिंजे हथ में कॾहिं न कंहिं बंदूक ॾिठी आहे, न को पथर ॾिठो आहे। मुंहिंजी ज़बान आहे, मुंहिंजी हीअ आङुर आहे। आउं पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे वतन ईंदड़ नसुलनि जे ख्वाबनि जे लाइ हीअ हथ कड़ियूं कुझु न आहिनि। भले पेर कड़ियूं बीहणो, भले पंजोड़नि में झकिड़ियो, 100 भेरा बि आउं पंहिंजे वतन ते घोर वञण जे लाइ नवां जनम वठंदुसि, भले तव्हां केतिरियूं बि सख़्तियूं कयो, सभु सहंदा। क़ौमी कारकुननि सां ॾाढ जो सिलसिलो बरक़रार आहे। सिंध सभा में हड़ताल जे सदर वहीद सिंधी खे पिणु खंभियो वियो। वहीद सिंधी खे खंभे गुम करण खां पोइ तशदुद जो निशानो बणायो वियो। बाद में खेसि दादू भरसा मखदूम बिलावल वारे इलाइक़े में छॾियो वियो। लाड़काणे जे नज़र मोहल्ले मां जबरी तौरु खंभे गुम कयल पोहरे ताईं क़ौमी कारकुन इंसाफ़ दायो जी जबरी गुमशुदगी खे 9 साल गुज़री चुका आहिनि। 9 साल गुज़रण बावजूदि रियासी इदारनि पारां खेसि ज़ाहिर नाहे कयो वियो। इंसाफ़ दायो जी आज़ादी लाइ वाइस फॉर मिसिंग पर्सन, सिंध सुजागी फोरम, सिंधियन नेशनल कांग्रेस, जस्कम आरिसर ऐं सिंध सभा पार्टी समेत मुख़्तलिफ़ सियासी इंसानी हक़नि जे तनज़ीमनि पारां मुसलसल जदोजहद कई वई। लांग मार्च कया विया, एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया, बुख हड़तालूं पिणु कयूं वियूं। एमनेस्टी इंटरनेशनल ऐं ॿिनि फोरमनि ताईं बि आवाज़ु पहुचायो वियो, तंहिं हूंदे बि इंसाफ़ दायो खे अञा ताईं आज़ादु नाहे कयो वियो। इंसाफ़ दायो जी अमड़ बि पंहिंजे पुट जे विछोड़े ऐं इंतज़ार जी तकलीफ़ बर्दाश्त कंदे कंदे हीअ दुनिया छॾे वई, पर इंसाफ़ जी आज़ादी बाबति अञा ताईं का बि ख़बर साम्हूं न आई। इंसाफ़ दायो जे वारसनि जो चवणु आहे त अॼु बि असीं इंसाफ़ जी आज़ादी जा मुंतज़र आहियूं। असांजी जदोजहद जारी रहंदी। सियासी ऐं जमहूरी जदोजहदी जबरी गुमशुदगियुनि जे ख़ात्मे ऐं इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ जो मौसर रस्तो आहे। यादि रहे त इंसाफ़ दायो खे 9 साल अॻु 29 मई 2017 ते जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो, जंहिंखे अञा ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो। बलूचिस्तान मां अगवा थियल सईद मेमण अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघियो। साना पारां संदसि बाज़ियाबी लाइ क़दम खणण जो मुतालबो कयो वियो आहे। साना जे सदर डॉक्टर मक़बूल हालेपोटे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सईद अहमद मेमण खे 17 मई ते क्वेटा खां कराची वेंदे बलूचिस्तान जे ज़िले सोराब जे इलाइक़े ज़हरी मां हथियारबंदनि अगवा कयो।
जंहिंखां पोइ संदसि को बि पतो नाहे। साना पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त हिन ॾुखे वक़्त में सईद अहमद मेमण जे वारसनि, दोस्तनि ऐं अज़ीज़नि सां मुकमिल यकजहती जो इज़हार करियूं था। साना जे अॻवान डॉक्टर मक़बूल हाले पोटो पंहिंजे बयान में चयो आहे त कंहिं बि शख़्स जो डिघे अरसे ताईं लापता रहणु हिकु संगीन इंसानी मसइलो आहे। सईद अहमद मेमण जो मामिलो उन करे वधीक ॻणती जोॻो आहे जो हूअ दिलि जी बीमारी में मुब्तला आहे। बाईपास सर्जरी पिणु कराए चुको आहे। खेसि दवाउनि जी ज़रूरत आहे। अहिड़ी सूरतहाल में हुन जी सिहत ऐं ज़िंदगी खे ख़तरा दरपेश आहिनि। बयान में लाॻापियल इख़्तियारियुनि, सिविल सोसाइटी जे तनज़ीमनि, इंसानी हक़नि जे इदारनि, बिरादरीअ जे अॻवाननि ऐं ज़मीर रखंदड़ माण्हुनि खे अपील कई वई आहे त सईद अहमद मेमण जी फ़ौरी ऐं महफ़ूज़ बाज़ियाबी लाइ हर मुमकिन कोशिश कई वञे। बयान में इन ॻाल्हि ते पिणु ज़ोर ॾिनो वियो त हर इंसान खे ज़िंदगी, आज़ादी, इज़त ऐं क़ानूनी तहफ़ुज़ जा बुनियादी हक़ हासिल आहिनि। तंहिं करे लाॻापियल इदारा हिन मामले जी फ़ौरी जांच करे सईद अहमद मेमण जी बिना देर महफ़ूज़ वापसी खे यकीनी बणाइनि। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे वाइस चेयरमैन हैदर शाहाणी, सेक्रेटरी जनरल होत ख़ान गाॾही, जॉइंट सेक्रेटरी कादर चन्ना, बलूचिस्तान मां अगवा थियल सिंध सुञाण लेखक ऐं सोशल वर्कर सईद अहमद मेमण जे वॾे भाउ अब्दुल रशीद मेमण सां मुलाक़ात कई ऐं STP जे डिप्टी जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल हमीद मेमण सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कई। मुलाक़ात में सईद मेमण जी बाहिफ़ाज़त बाज़ियाबी लाइ हिन वक़्त ताईं थियल कोशिशनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। मुलाक़ात दौरान STP अॻवाननि सईद मेमण जे भाउ अब्दुल रशीद मेमण चयो त सईद मेमण खे अॻवा थिए 14 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हिन वक़्त ताईं उनजी बाज़ियाबी नाहे थी सघी, जंहिंसां सईद मेमण जे ख़ानदान ऐं दोस्तनि सां गॾु सॼी सिंध में सख़्त परेशानी वारी सूरतहाल आहे। हुननि बाइख़्तियार धुरियुनि सरकार खे अपील कई त सईद मेमण जी बाहिफ़ाज़त बाज़ियाबी खे यकीनी बणायो वञे। मेहड़ मां अॻवा थियल मासूम उजाला परवीन जे अॻवा वारे वाक़े खे 46 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं संदसि बाज़ियाबी लाइ के बि क़दम नाहिनि खयां विया। मासूम उजाला परवीन जी बाज़ियाबी लाइ संदसि वारस सरापा एहतिजाज बणियल आहिनि। काल्ह बि सियासी समाजी अॻवाननि पारां न सिर्फ़ु एहतिजाज कयो वियो, पर उजाला जी बाज़ियाबी लाइ लाउड स्पीकर ते ऐलान पिणु कया विया। मेहड़ जी उजाला ॻोल्हे ॾियो लाड़काणे जे समाजी वर्कर अनवर डोमकी पंहिंजे पुटु, भाइटे ऐं उजाला जे वालिद ऐं ॿियनि समेत एहतिजाज कयो। घंटाघर चौक, मेहड़ थाणे आॾो मेगा स्पीकर ते उजाला जी बाज़ियाबी लाइ मुतालबो कयो वियो। प्रेस क्लब आॾो पिणु धरणो हंयो वियो। 46 ॾींहं अॻु अॻवा थियल मासूम ॿारड़ी उजाला परवीन जी बाज़ियाबी लाइ हुकूमत तरफ़ां के बि क़दम नाहिनि खयां विया। काल्ह एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुतालबो कयो वियो त फ़ौरी तौर ते उजाला परवीन खे बाज़ियाब करायो वञे। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त ज़ुल्म जी इंतिहा थी चुकी आहे। केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं GIT का बि अॻभराई न करे सघी आहे। उजाला परवीन सोलंकी जे गुजारत बणियल गुम थी वञणु नाक़ाबिल बर्दाश्त सदमो आहे। उजाला जी ॻणती सबबि समूरो शहर, सिविल सोसाइटी सरापा एहतिजाज बणियल आहे। हुननि चयो त असीं मुतालबो था करियूं त मासूम ॿारड़ी उजाला परवीन सोलंकी खे फ़ौरन बाज़ियाब कराए संदन वारसनि में बेचैनी ख़तमु कराई वञे। ईरान पारां आबनाए हुर्मुज़ ते कंहिं बि मुदाख़लत जी सूरत में सख़्त कार्रवाई जो चिताव ॾिनो वियो आहे। ईरान पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त आबनाए हुर्मुज़ जे इंतिज़ाम में कंहिं बि क़िस्म जी फ़ौजी मुदाख़लत या सामूंडी आमदरफ़्त में रुख़नो विझण जी कोशिश कंदड़ जहाज़नि खे निशानो बणायो वेंदो। जारी कयल बयान में चयो वियो आहे त सभई माल बरदार जहाज़, वापारी ॿेड़ियूं ऐं तेल खणंदड़ टैंकर रुॻो मुक़ररु कयल सामूंडी रस्तनि तां सफ़र कनि ऐं उन लाइ पासदाराणे इनक़लाब जी बहिरिया खां अॻुवाट इजाज़त हासिल कनि। बयान मूजिबि उन्हनि ज़ाब्तनि जी भञकड़ी सामूंडी सलामती लाइ संगीन ख़तरो बणिजी सघे थी। ईरान जो चवणु आहे त अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि खां पोइ हुन आबनाए हुर्मुज़ में
आमदरफ़्त जो कंट्रोल संभाले वरितो आहे। ॿिए तरफ़ कुझु गैर तस्दीक थियल इतलान मूजिबि कुझु जहाज़ आबनाए हुरमुज़ जे उन हिसे मां गुज़रण जी कोशिश करे रहिया हुआ जेको ओमान जे सामुंडी हदनि में वाक़िअ आहे। ओमान बि पंहिंजे सामुंडी इलाइक़े में बारूदी सुरंग जहिड़ी शइ ॾिसण खां पोइ मलाहनि खे ख़बरदार कयो हो। अॻूणे पासदारानी इनकलाब कमांडर अमरीकी सदर ते इल्ज़ाम हयो आहे त हूअ ईरान ख़िलाफ़ बहरी नाकाबंदी जारी रखी सिफ़ारतकारी खे नुक़सानु पहुचाए सिफ़ारतकारी गद्दारी करे रहियो आहे। ईरान जे नई सुप्रीम अॻवान मोहसिन रज़ाई चयो आहे त ट्रंप हिकु भेरो ॿीहर साबित कयो आहे त हूअ संजीदा ॻाल्हियुनि बदिरां ॿियनि मक़सदनि जी हासिलात में दिलचस्पी रखे थो। ईरान ऐं अमरीकी अमलदारनि विच में जारी छिकताण दौरान ईरान बार बार अमेरिका ते इल्ज़ाम हणंदो रहियो आहे त हुन ॻाल्हियुनि दौरान फ़ौजी कार्रवायूं करे सिफ़ारतकारी खे नुक़सानु पहुचायो आहे। अमरीकी मरकज़ी कमांड दावा कई आहे त उन जे फ़ौजनि 29 मई ते ख़लीज ओमान में बहरी नाकाबंदी दौरान ईरान ॾांहुं वेंदड़ हिकु वापारी जहाज़ खे नाकारा बणाए छॾियो। सेंटकाम मूजिबि MV लाइन स्टार नाले जहाज़ बैनुल अक़वामी सामुंडी हदनि में ईरान जे बंदरगाह ॾांहुं वधी रहियो हो। अमरीकी फ़ौजनि जहाज़ खे 20 खां वधीक भेरा ख़बरदार कयो ऐं ॿुधायो त हू अमरीकी बहरी नाकाबंदी जी भंजकड़ी करे रहियो आहे। बयान में चयो वियो आहे त जॾहिं जहाज़ जे अमले उन्हनि हिदायतनि खे नज़रअंदाज़ कयो त हिकु अमरीकी जंगी जहाज़ जी इंजन रूम खे हेल फायर मिज़ाइल सां निशानो बणायो जंहिंजे नतीजे में जहाज़ हलण जे क़ाबिल न रहियो। सेंटकाम जो चवणु आहे त हाणे उहो जहाज़ ईरान ॾांहुं पंहिंजो सफ़र जारी नथो रखी सघे। अमरीकी मरकज़ी कमांड वधीक दावा कई आहे त नाकाबंदी ते सख़्ती सां अमल कराइण लाइ हेल ताईं 5 वापारी जहाज़ तबाह कया विया आहिनि ऐं 116 जहाज़नि जो रुख़ तब्दील करायो वियो आहे जॾहिं त ईरान सां जंगबंदी बरक़रार आहे। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर चयो आहे त औरतुनि जी इज़त तहफ़ुज़ ऐं आज़ादी खे यकीनी बणाइण रियासत ऐं समाज जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। सिंध में औरतुनि सां पेश ईंदड़ वाक़िअनि ते संजीदा क़दम खणण जी ज़रूरत आहे जॾहिं त मुतासिर ख़ानदाननि खे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नवाज़ खान ज़ौर पंहिंजे जारी कयल वीडियो बयान में चयो त समाज में ख़ौफ़ ख़ामोशी ऐं नाइंसाफ़ी जो ख़ात्मो आणणु गॾियल जदोजहद ज़रूरी आहे। नवाज़ खान ज़ौर वधीक चयो त हिन महिल बि इस्पतालनि जे अंदरि सहूलियतूं मौजूदु न आहिनि, एम्बुलेंस न आहे, आम माण्हू लावारसी जी हालत में आहिनि, सिहत जूं सहूलियतूं सिंध में अणलभ आहिनि, रेवेन्यू में रिकॉर्ड हेराफेरी थिए थी, ग़रीब मिसकिन माण्हुनि जा खाता तब्दील थियो वञनि, दरियाई कचे जे ज़मीननि ते वालार जारी आहे, सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ा कया पिया वञनि, धरती धड़ियुनि खां पेरनि मां ज़मीन खसी पई वञे, कोहिस्तान सिंध जो कचो साहिली पटी थरपारकर ऐं ॿियनि हंधनि ते सघारनि धुरियुनि कब्ज़ा कया आहिनि, सिंध जे ज़मीननि जी वालार बंदि कई वञे, सिंध जा कचा पका साहिली पटी सिंध जी मिल्कियत आहिनि जिन सां हथ चुरांद बंदि कई वञे। जसकम शहीद बशीर ख़ान जे अॻुवाण डॉक्टर नियाज़ कालाणी लाड़काणे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मज़हबी इंतहा पसंदी जे वाक़िए जे हवाले सां लाड़काणे पहुता आहियूं। सिंध में मज़हबी इंतहा पसंदी जी सोच खे मुकमिल रद्द कयूं था। मुल्की आइन में हर मज़हब जे तहफ़ुज़ जो ऐलान थियल आहे। मज़हबी इंतहा पसंदी जे सबबि केतिरा ई इंसान मारिजी विया। असांजी पार्टीअ जे मुतासिर धुर सां यकजहती कई आहे, खेनि ख़ातिरी कराई आहे त असां जसकम शहीद बशीर ख़ान जा कारकुन हर मज़हब जे माण्हुनि सां गॾु आहियूं ऐं अहिड़ी शिदत पसंदी जी रविश खे मुकमिल तौरु रद्द करियूं था। इन खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। असां कंहिं बि सूरत में इन मज़हबी इंतहा पसंदी खे सिंध क़बूल करण लाइ तयारु न आहे। असां न फ़क़ति मज़हबी इंतहा पसंदी पर हर क़िस्म जी इंतहा पसंदी जे ख़िलाफ़ु आहियूं। हर उन रवैये जे ख़िलाफ़ु आहियूं जेका ज़ोर ते दाबे ते जेको आहे पंहिंजी राय ॿिए कंहिंजे मथां मरणु घुरनि था। असां उन मुकमिल तौर ते रवैये जे ख़िलाफ़ु आहियूं ऐं खेनि ॿुधायूं था त सिंध तव्हांजे इन दाबे धड़के वारे रवायत खे कंहिं बि सूरत में क़बूल कोन कंदी ऐं सिंध पंहिंजी सुञाणप उहा सुञाणप जेका असांजे नबी खे जेको आहे जीअं सुञाणप जे ज़रिए जेको आहे थधी हीरम ईंदे महसूसु थींदी उनखे कंहिं बि सूरत में पंहिंजे हथां कोन छॾींदी।
हर सूरत में हर हाल में सिंध मज़हबी रवादारी जी क़ाइल रही आहे ऐं सिंध यकीनी तौर ते जेसि ताईं हीअ दुनिया आहे ओसि ताईं मज़हबी रवादारी ते क़ाइल रहंदी। तंहिंजे करे असां कल्ह के हिन वाक़े जी मुकमिल तौर ते मज़म्मत कयूं था ऐं साईं जी एम साहिब जो कौल ॿुधायूं था जेको साईं जी एम साहिब चयो आहे त असां सभिनी मज़हबी नज़रियनि खे दीन ऐं फितरत जो हिसो सम्झूं था ऐं उन्हनि जे पोयां हिकिड़ो ई लिकल मक़सदु असांखे ज़ाहिर महसूसु थो थिए। उहो मक़सदु आहे इताद इंसानी अमन आलम ऐं तरक़ी बनी आदम। तंहिंजे करे असां के बि मज़हब जी आड़ ते आड़ वठी कंहिंखे बि जेको आहे दॿाइण हिसाइण खे वारे रवीअ खे मुकमिल तौर ते रद्द था कयूं। सिंध जेको आहे हिन महिल क़ौमी ग़ुलामी जे करे तमामु घणनि क़ौमी मसइलनि में जेको आहे फाथल आहे। सिंध खे चौधारी जेको आहे चौखमो करे सिंध जे पैदावार ज़रियनि खां वठी विदे सिंध जी सुञाणप ख़तमु करण ताईं क़ौमी जेके हाकिम आहिनि असांजा उहे इन ॻाल्हि में मुकमिल तौर ते लाहे पाए पिया आहिनि त सिंध जे सभिनी पैदावारी ज़रियनि खां वठी विदे सिंध जी ॿोली ताईं उन सभिनी शयुनि ते कब्ज़ो कजे। सिंध उन सभिनी शयुनि खे यकीनी तौर ते न फ़क़ति कब्ज़ो छॾाईंदी पर सिंध यकीनी तौर ते आज़ादी हासिलु कंदी ऐं असां हर सूरत में हर हाल में सिंध जी मज़हबी रवादारी खे ता हयात ता ज़िंदगी ऐं जेसि ताईं हीअ दुनिया आहे ओसि ताईं उन मज़हबी रवादारी वारे किरदार खे ॾिसणु चाहियूं था ऐं उहा शिनाख़्त रहंदी। बाक़ी पठाणनि जी थापियल जेको आहे मज़हबी इंता पसंदी खे सिंध कंहिं बि सूरत में क़बूल कोन कंदी। ऐं कल्ह वारा जेके वाक़िया आहिनि असां उन्हनि जे वॾनि खे असां उन्हनि जे मौलवी हज़रात जेको आहे त सगोरनि खे इहा गुज़ारिश था कयूं तव्हांखे पंहिंजी राय रखण जो मुकमिल तौर ते हक़ आहे पर ताक़त ज़ोर ज़बरदस्ती ॾाढ मुड़सी जे बुनियाद ते तव्हां कंहिंखे हिसा आहे तव्हां किथे दरनि ते वञी उन्हनि जे जेको आहे त घरनि में जेको आहे हिसायो अहिड़ो माहौल पैदा कयो। इन माहौल खे सिंध कंहिं बि सूरत में क़बूल कोन कंदी। तंहिंजे करे ख़ुदा रा जेकॾहिं तव्हां ख़ुदा में ईमान रखो था त सिंध खे उहा शनाख़्त बरक़रार रहण ॾियो जेका शनाख़्त जेको आहे मज़हबी रवादारी वारी आहे उन सुञाणप खे बरक़रार रहण ॾियो जेका तुंहिंजो दीन तोसां मुंहिंजो दीन मूंसां वारी जेको आहे त शनाख़्त आहे उन शइ खे बरक़रार रखणु ॾियो जेको असांजे मुर्शिद जेको असांजे फ़िक्री रहबर शाह लतीफ़ जेको चयो आहे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलिम सब आबाद करी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी खोट बरक़रार आहे जॾहिं त पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। काल्ह बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबादगारनि पारां पाणी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। टंडे ग़ुलाम अली भरिसां ॻोठ हाजी मेवो टालपुर जे रहवासियुनि पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो जॾहिं त ॻोठाणनि पारां पोलियो मुहिम जे बाइकाट जो ऐलान पिणु कयो वियो। मीर ग़ुलाम रसूल टालपुर जी अॻुवाणी में प्रेस क्लब टंडो ग़ुलाम अली अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि मीर अमजद मीर ग़ुलाम रसूल टालपुर इसाक इंतज़ार अहसान ख़ासखेली लक्ष्मण दास ऐं ॿिनि चयो त असांजे ॻोठ जी आबादी 5000 खां वधीक आहे। 15 महीननि खां ॻोठ में पीअण जो पाणी नाहे जंहिंजे करे मुश्किलातुनि जो शिकार आहियूं। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते पाणी फ़राहम करे परेशानियुनि खां बचायो वञे। पिथौरे में पिणु सोराब शाख जे पुछड़ी जे आबादगारनि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। आबादगारनि मोहम्मद उमर लाड़ ख़ान मोहम्मद लाड़ सिजावल मंगरियो अकरम सोलंगी बख्तावर फ़ातिमा ऐं ॿिनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब पिथौरो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सोराब शाख में पाणी जी खोट सबबि फसल सुकी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते असांखे पाणी ॾेई परेशानियुनि खां बचायो वञे। मसूअ भुरगड़ी में जाम शाख जे पुछड़ीअ जे आबादगारनि पारां पाणी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो जंहिंजी अॻुवाणी पेरोज़ जोयो शाह मोहम्मद ऐं हमीर मंगरियो करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त पाणी जी खोट जे करे वोणनि मिर्चनि समेत ॿिया फसल पोखे न सघिया आहियूं। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते असांखे पाणी फ़राहम कयो वञे त जीअं फसल पोखे सघूं।
अवामी तहरीक पारां अवामी तहरीक जे बानी बरखत सियासतदान ऐं सिंधु दरिया जे वकील रसूल बशीर पलीजे जी 8वीं वरसी जूं तयारियूं हलंदड़ आहिनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरीअ जी सदारत हेठि वरसी जे इंतिज़ामनि जी तयारी जे सिलसिले में क़ाइमु कयल कमेटी जो इजलास हैदराबाद में थियो, जंहिंमें वरसी जे मौक़े ते रथियल जलसे जे तयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास खे ख़िताब कंदे एडवोकेट वसंत थरी चयो त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे कातिलनि खे PP हुकूमत तहफ़ुज़ ॾियारणु चाहे थी। पीपल्स पार्टी सेक्युलर ऐं जमहूरियत जो चोगो ओढे आमिर ते इंतिहा पसंदी खे हथी वठराए रही आहे। PP इंतिहा पसंदनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे सिंध खे बि वाना ऐं वज़ीरिस्तान बणाइणु चाहे थी। लाड़काणे झुॾे में इंतिहा पसंद फ़सादियन जी खूनरेज़ी कराइण जी साज़िश PP सरकार जे इंतिहा पसंद समाज अॾाइण लाइ पायलट प्रोजेक्ट आहिनि। अॻवाननि वधीक चयो त सिंध में पाणी जी हथरादू खोट पैदा कई वई आहे। सिंधु दरिया मां पाणी जे लहरनि बदिरां वारी उॾामी रही आहे। पीपल्स पार्टी सिंध जे ज़मीननि जी सिंधु दरिया बि विकिरो करे छॾियो आहे। सिंध पंजाब पाणी ठाह 1945 मूजिबि सिंध खे मिलियल हिसे जे पाणी मां 90% पाणी घटि मिली रहियो आहे। अॻु में सिंध 90% पाणी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। मथां वरी इरसा अञा बि सिंध जो पाणी रोके पंजाब खे ॾेई रही आहे। पंजाब जा ॿोॾण वारा केनाल भरे 7 करोड़ सिंधियुनि जो पाणी रोके सिंधियुनि जी नस्ल कशी कई पई वञे। हुन चयो त मोहतरम रसूल बशीर पलीजो सिंधु दरिया जो वकील हो। हुन सिंधु बचाइण लाइ झरझंग झागी अवामी सुजागी पैदा कई। नतीजे में सिंधी क़ौम पंहिंजे दरिया बचाइण लाइ पुरुमेद आहे। सिंधी क़ौम पंहिंजे दरिया ऐं धरतीअ जी हिफ़ाज़त लाइ जीअं रसूल बशीर पलीजे जी अॻुवाणी में जदोजहदूं कयूं, हाणे बि फ़िक्रे पलीजे तहत साॻी जदोजहद जारी रखंदी। इजलास में मुख़्तलिफ़ अॻुवाणनि शिरकत कई। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त 5 जून ते पेश थींदड़ बजट 100% मुकमिल अवाम दोस्त हुजणु घुरिजे। महांगाईअ जे बेरहम तूफ़ान सबबि मुलाज़िम पोहरियत हारी ऐं आबादगार तबिको ग़ुर्बत जो शिकार थी वियो आहे। तंहिं करे बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में 60% वाध कई वञे। सनअती इदारनि में कमु कंदड़ पोहरियतनि जी घटि में घटि पघार 60,000 रुपया मुक़ररु कई वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त मुल्क में महांगाई जी शरह 35% खां वधी वई आहे। अटो, चांवर, दाल, खीर, दवाउनि, गैस ऐं बिजलीअ जे बिलनि में हर महीने वाध थी रही आहे, पर मुलाज़िमनि जी पघार महांगाई जे हिसाब सां नथी वधाई वञे। सरकारी मुलाज़िम अॼु पंहिंजे पघार मां महीने जा 15 ॾींहं बि न गुज़ारे सघंदा आहिनि। रिटायर्ड सरकारी मुलाज़िम जिन पंहिंजी सॼी उमिरि क़ौम जी ख़िदमत कई अॼु इंतिहाई कसम पुरसी जी हालत में आहिनि। महदूद पेंशन मां दवाउनि समेत घर जा ख़र्च बि पूरा नथा थियनि। 60% वाध सां घटि में घटि पेंशनर इज़त सां ज़िंदगी गुज़ारे सघंदा। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त मुल्क जी मुआशी सूरतहाल ऐं महांगाई जे तूफ़ान सबबि आम माण्हू जी ज़िंदगी ॾींहों ॾींहुं ॾुखी थींदी पई वञे। रोज़ानो इस्तेमाल जी हर शइ जी क़ीमत आसमान खे पहुचाई वई आहे, पर मुलाज़िमनि ऐं पोहरियतनि जी आमदनी साॻी सितह ते बीठल आहे। अहिड़ी सूरतहाल में बजट जेकॾहिं अवाम दोस्त न थी त पोइ मुल्क में ग़ुर्बत ऐं बेरोज़गारी जा तूफ़ान उथंदा। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त हर साल बजट में वॾनि सरमाएदारनि, जागीरदारनि ऐं अमीर तबिकनि खे टैक्स में रिआयतूं ॾिनियूं वञनि थियूं, पर ग़रीब, पोहरियत ऐं मुलाज़िम तबिकनि समेत आबादगारनि खे हमेशह नज़रअंदाज़ कयो वञे थो। जेकॾहिं हुकूमत पाण खे अवामी चवे थी त पोइ उनखे बजट में ग़रीब ऐं महिनतकश तबिकनि खे अवलियन तरजीह ॾियणी पवंदी। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त बजट सिर्फ़ु अंगनि अखरनि जी रांदि न आहे, पर उहा अवाम जी ज़िंदगी जो नक्शो हूंदी आहे। ईंदड़ बजट में तालीम, सिहत, ज़राइत, सनत ऐं IT शोबे लाइ काफ़ी फंड मुख़्तस कया वञनि त जीअं सिंध ऐं मुल्क जे नौजवाननि खे रोज़गार मिली सघे। झुॾे में सहाफ़ी वसीम यूसुफ रहमो ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां एहतिजाजी रैली कढी एहतिजाजी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते सियासी समाजी अॻुवाननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते दाख़िल कयल केस ख़तमु कयो वञे। मुज़ाहिरीन पारां चेतावनी ॾिनो वियो त जेकॾहिं केस ख़तमु न कयो वियो त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं।
इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।